अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी बिहनि जे पकोड़नि जी रेसिपी। बिह के पकोड़े बना रही हूँ मैं। ये कंवल की जड़ें हैं, लोटस रूट्स, इनके पकोड़े बना रही हूँ। वो रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। सबसे पहले तो बिह ये तकरीबन 1 सेंटीमीटर या उससे थोड़े से मोटे छील काट कर इनको हल्का सा नमक डाल के बॉयल किया है। ये बिहनि 1 सेंटीमीटर या उनखां थोड़ो थुल्हो स्लाइस कटे ऐं लूण विझी इन्हनि खे उॿारियो आहे। अच्छा, मां बिहनि खे साफ़ करण, छिलण ऐं कटण जी वीडियो मां शेयर करे चुकी आहियां। अगरि तव्हां उहा न ॾिठी आहे त मां इन जो लिंक हिन वीडियो जे हेठां ॾेई थी छॾियां, तव्हां चेक करे सघो था। त हीअ बॉइल थियल बिह आहिनि। उनखां अलावा ही बेसण आहे, 1 कप बेसन या जो जितने आप पकोड़े बनाए उस हिसाब से आप इसको भिगो लें। और अच्छे पकोड़े तब बनते हैं जब बेसन जो है ज़्यादा देर भिगा हुआ हो। इसमें सिर्फ चुटकी भर सोडा डाला हुआ है, मीठा सोडा। ही बेसण आहे, पंहिंजी मर्ज़ी ज़रूरत जे मुताबिक़ खणो, जेतिरा पकोड़ा ठाहिणा हुजनि। मूं 1 कप बेसण खयो आहे। हिन में हिकिड़ी चपटी मिठी सोडा जी विझी हिनखे भिजाए छॾियो। हिनखे काफ़ी देर 2-3 कलाक थी विया आहिनि, भिगल फ्रिज में पियो हो त हींअर कढियो आहे। उनखां अलावा असांखे बेसण में विझण लाइ जेके मसाला खपंदा, ही सुकल फूदनो आहे, हिनखे मूं क्रश कयो आहे, ऐं सॼा धाणा आहिनि, ही पीठल ॻाढ़ा मिर्च ऐं थोरो लूणु। तो लूणु घटि खयो आहे छो त बिह जेके आहिनि उहे लूण में बॉइल कयल आहिनि, तंहिंजे करे इन में असां घणो लूणु न विझंदासीं। ठीक है, तो ये बेसन में डालने के लिए ये पिसी हुई लाल मिर्च है, थोड़ा सा नमक है, धनिया है साबित, और ये सूखा पुदीना मैंने क्रश किया है। आप इसमें जो है फ्रेश ताज़ा पुदीना भी डाल सकते। हाँ, असां इनखे कंदासीं मिक्स। ही असां जो बेसण काफ़ी देर खां भिगल आहे, इन करे हिन में को मसलो न आहे। जीअं मानी पचाईंदा आहियूं त अटे खे घणी देर ॻोहे रखिबो आहे, ताज़े अटे जी ॻोहियल मानी सुठी न ठहंदी आहे। ईअं बेसण बि जेको आहे न हिकदमि ॻोहे ऐं पकोड़ा ठाहींदो त उहो मज़ो न ईंदो। तो हाँ, ये असांजो बेसन रेडी है। बेसन रेडी है, उसको लाजमी 1-2 घंटे, कम से कम आधा घंटा उसको भिगो कर छोड़ दें, उसके बाद पकोड़े बनाएं। तो अब जो है ये मसाला है बिह में भरने के लिए। बिहन में भरण लाइ सही मसालो है ही अम्बचूर। ये खटाई पाउडर है, थोड़ा सा नमक है। नमक इसलिए कम डाल रहे हैं कि नमक घी में भी है, नमक बेसन में भी है। इसकी खटास को कम करने के लिए हम इसमें नमक डाल रहे हैं। और थोड़ी सी लाल मिर्चें, जितनी आप पसंद करें, क्योंकि मैंने बेसन में भी मिक्स की हैं इसलिए मैं इसमें कम डाल रही हूँ। तो ये अम्बचूर आहे, सुकल अंबड़ियुनि जो खटो पाउडर, ठीकु आहे, ऐं थोरो लूणु आहे, छो त हीउ खटो जेकॾहिं फिको हूंदो त मज़ो न ॾींदो, ऐं मिर्च पंहिंजे ज़ाइके जे हिसाब सां खणो। हिनखे असां सभिनी खां पहिरियों विझूं था हिकिड़ी प्याली में, ऐं इन में असां विझंदासीं बिल्कुलु थोरो पाणी, ज़रा सा पानी, ताकि ये जैसे गूंदे हुए आटे की तरह हो जाए। पहले थोड़ा डालेंगे, मिक्स करेंगे, फिर उसके बाद थोड़ा सा और शामिल करेंगे, ज़रा सा। ठीक है, ही गोयो से असां मिर्च, लूणु ऐं अम्बचूर, जंहिंमें अम्बचूर घणी विझणी आहे, लूणु ऐं मिर्च जेके आहिनि उहे असांखे थोरा रखणा आहिनि, घटि रखणा आहिनि। हाणे ही मसालो असां बिहनि में भरींदासीं। बिह में जो सुराख है उसमें हम ये मसाला भर लेंगे। मसालो मिक्स थी वियो ऐं हिन पासे मूं जेको आहे तेल तईअ में गरम करण जे लाइ रखियो आहे, हल्की बाहि ते। बाहि बिल्कुलु हिन जी घटि आहे। ऐं हाणे ॾिसो, ही बिह मूं हीअं ढक में फैलाया आहिनि। ये मसाला मिक्स करने के बाद ये इस तरह से गूंदे हुए आटे की तरह होगा। इसको मिक्स करने के बाद ये बिह जो है वो मैंने इस ढक्कन पे फैला लिए हैं, और अब हम इसमें ये जो है मसाला भरेंगे। इस तरह दबा दबा के इसके सुराखों में ये मसाला भर देना है। तो जेको भी असां खटो मसालो ही ठाहियो आहे, मिर्चनि वारो, लूण वारो, इनखे असां हिन बिहनि जे सुराखनि में हीअं दबाए भरींदासीं। इस तरह से आप इसको भर लें। जितनी इसमें जगह है इतना चला जाएगा मसाला, जो बच जाए वो हटा के फिर किसी और में भर लें। ठीकु आहे, त हीअ असां हिनखे जॾहिं दबाईंदासीं मसालो हिन में भरजंदो वेंदो, ऐं जेको एक्स्ट्रा हूंदो उहो बची पवंदो, उहो वरी कंहिं ॿिए में विझंदासीं। त अहिड़े तरीक़े सां हीअ सॼा बिह जेके आहिनि असांखे पहिरियों रेडी करणा आहिनि। हिन मसालो पहिरियों खां विझी छॾिणो आहे। हीअ ॾाढी अनोखी ऐं मज़ेदार तरकीब आहे। हीअ तरकीब मां बिल्कुलु दावे सां चवां थी त मूं पाण क्रिएट कई आहे, हीअ मुंहिंजी क्रिएशन आहे। ऐं ॿिया बि केरु ठाहींदा हुजनि त अलाह ॼाणे थो, मूंखे नाहे ख़बर ही, पर मूं हिकिड़े ॾींहुं काफ़ी साल थिया आहिनि, मूं वेठे वेठे मूंखे आइडिया आयो त बिहनि जा पकोड़ा असां हीअं बि ठाहे था सघूं। सो ही बिहनि जा पकोड़ा आहिनि। इंशाअल्लाह जॾहिं तव्हां ठाहींदव ऐं टेस्ट कंदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीअ केतिरा मज़ेदार ऐं केतिरा लज़ीज़ आहिनि। सो ज़रूर ट्राई कजो, आप ये ट्राई करें। और
जो भी इसका रिज़ल्ट हो, कैसे बनते हैं, दूसरे लोगों की क्या राय होगी, खाने वालों ने क्या कमेंट्स दिए आपको, वो आप फिर मेरे साथ ज़रूर शेयर करें। ऐं तव्हांखे अगरि ये मुंहिंजी रेसिपी ये वीडियो वणे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मुस्तक़बिल में बि अगरि मां अञा ज़िंदगी रही त चाहियां थी कुझु न कुझु तव्हांखे सेखारींदी रहां, शेयर कंदी रहां। सेखारींदमि त हाणे मां छा, पर जेको बि मूं वटि हुनर आहे, इल्मु आहे, मां चाहियां थी उहो तव्हां सभिनी सां शेयर कयां। त चैनल सब्सक्राइब कंदो त तव्हां मुंहिंजी काई वीडियो मिस न कंदो। ही पूरो मसालो ख़तमु थी वियो ऐं बिह ख़तमु थी विया ऐं हिननि सभिनी बिहनि में मूं मसालो विझी छॾियो आहे। अच्छा, ये सारा मसाला मैंने इन पे लगा दिया है और मैंने दोनों तरफ से लगाया है, एक तरफ से लगाएं फिर दूसरी तरफ से, ताकि अच्छी तरह सुराख जो है वो भर जाएं। और दूसरी बात ये कि हमेशा मसाला पहले कम बनाएं, क्योंकि ये भीगा हुआ मसाला फिर किसी काम का नहीं है। थोड़ा सा बनाएं, अगर कम पड़ जाए तो उसको दोबारा और बना लें। तो अभी जो है हम अच्छा, एक और बात कि कभी ऐसा भी होता है कि भी जो है वो टूट जाते हैं। अभी ये मेरे 2-3 भी टूट गए, ज़्यादा गले होते हैं तो टूट जाते हैं। कोई मसला नहीं, मैंने मसाला भर के रख लिया है। जब ये बेसन से कोट हो जाएगा तो ये फिर जो है वो जुड़ जाएगा। ठीक है। सो मसालो मूं ॿिन्ही पासनि खां हिननि में भरियो आहे, सभिनी बिहनि में। ऐं हमेशह पहिरियों थोरो मसालो ठाहियो ऐं उनखे चङी तरह सां विझी सभिनी बिहनि में, सभिनी पकोड़नि में। त पोइ जेकॾहिं खुटी पए त ॿियो ठाहियो, छो त भिगल आलो मसालो अगरि एक्स्ट्रा बची पवंदो त उहो ज़ाया थींदो, उहो कंहिं कम जो न आहे। हीउ बेसण असांजो रेडी आहे, तेल असांजो गरम थी चुको आहे। हिन पासे ही मुंहिंजो प्लेट आहे, उनमें टिश्यू पेपर विछायल आहे ऐं मुंहिंजो टर्नर इहो रेडी आहे। हमेशह मां चवंदी आहियां त अख़बार ते कॾहिं बि तव्हां न रखो जेका बि तरियल शइ हुजे, अख़बार विछायो त उनजे मथां टिश्यू पेपर ज़रूरु विछायो। त सभिनी खां पहिरियों असां हिकिड़ो नंढिड़ो पीस ट्राए कयूं था, ॾिसूं त तेल असांजो केतिरो गरम थियो आहे। असां हिन में ही ॿोड़ींदासीं बेसण में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। त हीअ असांजो तेल माशाल्लाह सुठो गरम थी वियो आहे। ऐं हाणे ॾिसो, असांजा बिह जेके आहिनि उहे बिल्कुलु ॻरियल आहिनि, तंहिंजे करे असांखे सिर्फ़ु हिन जी कोटिंग पचाइणी आहे। हिन जो मथियों जेको बेसण वारो तव आहे उहो पचाइणो आहे। बिह हमारे गले हुए हैं, तो हमें जो है सिर्फ इसका बेसन वाला जो ऊपर का कोट है उसको पकाना है। आम पकौड़ों की तरह बेसन में डिबोते जाएं और डालते जाएं। पकोड़ा असांजा तरजनि पिया ऐं जेसिताईं हिन जो सुहिणो गोल्डन कलर थींदो त उनखां पोइ असां हिननि खे कढी वठंदासीं। जेके ॻंढिजी विया आहिनि इन्हनि खे आराम सां अलॻि करे थो सघिजे। जुड़ गए कुछ, जब ताज़ा ताज़ा गीला होता है बेसन तो ये एक दूसरे से चिपक भी जाते हैं। इनको अलग कर लें। सुनो गोल्डन कलर थींदो, अच्छा सा गोल्डन कलर आएगा तो हम इनको निकाल देंगे। और यहाँ पे देखें, ये टेढ़े मेढ़े टूटे फूटे जितने भी टुकड़े हैं मैंने सब में मसाला लगा दिया है। ज़ाया कुछ भी नहीं करना है, ज़रूरी नहीं कि एक ही शेप में हो। तो जो साइड के होते हैं, सिरे जो होते हैं वो अक्सर इस तरह से ही निकलते हैं। तो जेके भी भगल टुटल टुकड़ा आहिनि, टेढ़ा आहिनि, जहिड़ा बि आहिनि, सभिनी में मसालो विझी हिननि खे पचाए छॾिणो आहे। ज़ाया न करिणो, छो त बिह त सॼो सिधो हूंदो आहे, पर पासनि खां उहे जेकॾहिं असां पासीरा कतरा कटींदा आहियूं त पोइ उहे प्रॉपर पासीरा न थींदा आहिनि। त उहे जहिड़ा बि निकिरनि उन्हनि खे बि तव्हांखे गॾु बॉइल करे ऐं पोइ मसालो भरणो आहे। ये असांजा पकोड़ा बिल्कुल तैयार हैं। ये पकोड़े हमारे बहुत अच्छे से सुनहरी हो चुके हैं। इनको हम निकाल लेते हैं और उसके बाद जो बाकी मेरे पास ये बच गए हैं इनको मैं फ्राई कर लूँगी। ये बचल पकोड़ा भी किस्त में बचल बिह ज़रूर ठाहिजो, ज़रूर ट्राई कजो ऐं मूंखे पूरी पूरी उम्मीद आहे त हीअ रेसिपी तव्हांखे ॾाढी पसंदि ईंदी। बाक़ी बचल पकोड़ा भी पचनि था, पहिरियों वारा हिते कढी रखिया आहिनि। उनखां अलावा हाणे ही थोरो बेसण बची पियो आहे, इहो ज़ाया कोन कंदासीं। ज़िंदगी में कॾहिं बि ज़ाया करण जो सोचियो बि न। हाणे या त हिनखे जेको आहे, घर में पटाटा त हूंदा ई आहिनि, हिकिड़ो नंढिड़ो पटाटो कटे उनजा स्लाइस करे हिन में ॿोड़े पचाए छॾींदमि, या वरी मां हींअर हिन महिल मुंहिंजो इहो इरादो आहे त हिन बेसण खे ईअं ई सना सना पकोड़ा करे मां हिन तेल में फ्राई करे थी छॾियां। सो कॾहिं बि न सोचो, रिस्क आहे, ज़ाया करण जी कॾहिं बि कोशिशि न कयो। ऐं इहो ई बेसण अगरि असां बचाए फ्रिज में रखंदासीं त सुकी वेंदो, त को फ़ाइदो न आहे। इन करे बहितर आहे अगरि पकल हूंदो त कंहिं न कंहिं सूरत में उहो खाइजी वेंदो। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी ज़रूरु वणंदी। मोट ज़रूरु ॾिजो। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। प्यार सां पकल खाधे जो ज़ाइको बहितरीनु हूंदो आहे। जंहिं महिल तव्हां बोझ सम्झी बेज़ारीअ में तंग थी कुझु पचाईंदो उहो उन में ज़ाइको बि न हूंदो आहे ऐं न ई उन मां तव्हांखे खाइण सां को फ़ाइदो थींदो। इन करे बहितर आहे त हमेशह प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो
अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाल्लाह वरी असां कंहिं ॿी कम जी ॻाल्हि सां कंहिं वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वारी।